मसलो थियो राति? अदा मसलो राति ये थियो जो मां हिते सुतो पियोसि लूटीअ सेठ फज़ल रज़ामत जे प्लाट ते मुंहिंजो घर आहे। मां ग़रीब मज़दूरी कंदो आहियां। हे मुंहिंजो घर आहे। सो राति सुतो पियोसि 11 बजे सॾु थी वियो। मां निकितुसि ॿाहिरि टारच हयुमि 7 ॼणा बीठा हुजनि, बुट लॻल हुजनि। हिकिड़ो शफ़ीक हो अयूब वारो भाउ ख़ासि केली, ॿिया मूं कोन सुञाता, उहे ॾिसी सुञाणी। मूं लाइट हयो त मूंखे लाइट न हण हेॾिया लाइट न हण। मां आयुसि, मूंखे लॾो खणी वञी, लॾो बि कोन थो खणी, तूं असांखे पैसा बि कोन थो ॾी 50,000। असांजो हुननि सां जंग आहे, तोखे ख़बर आहे, फज़ल सां रज़ामत सां असांजो जंग आहे, प्लाट असांजो आहे। असां तोखे वेहण कोन ॾींदासीं। सुबुह जो 8 बजे पंहिंजा ट्रपड़ खणा, न त तूं बि मरी वेंदे, सुभाणे मारींदासीं। तुंहिंजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो यार मोहम्मद पाण मरी। अच्छा, सुबुह जो 8 बजे तोखे असां हिते न ॾिसो, तूं वञ, न त तोखे मारींदासीं। असांजो हुननि सां जंग आहे, तूं बि असांखे पैसा कोन थो ॾी। मुंहिंजा भाउ हाज़ुर, मां ग़रीब आहियां, मिसकिन आहियां, मज़ूर मां हले वेंदुसि। सो इहा ॻाल्हि थी। मां हिते ग़रीब मिसकिन मज़दूर, हिकिड़ो घर हिकिड़ो ॼणो आहियां, मिसकिन आहियां, बचा पियो पालिया सूरनि सां मज़दूरी करे। असां सां अहिड़ो नाहक ऐं ज़ोर ज़बरदस्ती थिए थो। भला को दाद को तव्हांजो कंहिंखां मुतालबो आहे? असांजो मुतालबो इहो आहे त असांखे तहफ़ुज़ ॾेई वञनि, ऐं सिंध हुकूमत खे, NAP खे, शीरा साहिब खे, फरियाल साहिब खे, ऐं बिलावल भुट्टे खे, त अहिड़ो नाहक ग़रीबनि सां ऐं ज़ुल्म बारड़ी वारनि सां हिकिड़ा ॼणा ग़रीब मिसकिन माण्हू उन्हनि ते राति जो हमिलो करणु ऐं हथियारबंद अचनि, अहिड़ो धमकियूं ॾियनि। इन में नुक़सानु पैदा थी वञे, को अटैक थी वञे, कंहिंखे को दिलि जो दौरो पए, को मरी वञे, त उनजो ज़िमेदार केरु आहे? असां मिसकिन, असां सां हे नाहक आहे। अहिड़ो मसइलो आहे। हाणे असां कंहिंखे चऊं, केरु असांजो आही वाही? असांजो अपील आहे त असांखे तहफ़ुज़ ॾेई वञनि ऐं असांजो हिफ़ाज़त थिए।